नाज़रीन अस्सलाम वालेकुम। तां से आयो STV न्यूज़ ख़बर जो सिलसिलो जारी है। वली मोहम्मद जाड़ो तां सां गॾु आहियां। शामिल करियूं था काज़ी अहमद खां साहिल लाखो जी रिपोर्ट। काज़ी अहमद लॻ ॻोठ अब्बास अली खोसो जे रहवासन नारी शाहिदा खोसो पंहिंजे माउ मल्लू खां पियो शरबत ख़ान खोसो ऐं चाचे महबूब अली खोसो सां गॾु प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची एहतजाज ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ताहिदे चयो आहे त 4 साल अॻु मुंहिंजे माइटनि मुंहिंजी शादी दड़ो शाह जे रहवासी ग़ुलाम नवाज़ खोसो सां कराई हुई। मुंहिंजो मुड़ुसु ग़लति कमु कंदो हो। मुंहिंजे झलण ते शादी जे कुझु महीननि खां पोइ मूं ते पाण बि तशद कंदो हो ऐं पंहिंजे भाउरनि गुलज़ार जाम ऐं मुमताज़ खोसो खे चई तशदुद कराईंदो हो। जॾहिं मुंहिंजे माइटनि खे ख़बर पई त हुननि मूंखे ॿधी कमरे में बंदि करे 11 ॾींहं ताईं तशदुद कंदा हुआ, पोइ मुंहिंजे माइटनि शीशन कोट नवाब शाह में दरख़्वास्त ॾिनी हुई। पोइ मूंखे हिकु कार में अखियूं ऐं हथ पेर ॿधी रस्ते में तशदुद करे धमकियूं ॾेई नवाब शाह पुलिस हवाले कयो, जितां मूंखे कोर्ट पेश कयो वियो। कोर्ट सगूरी मूंखे पंहिंजे माइटनि हवाले कयो ऐं असां मथे माण्हुनि ख़िलाफ़ काज़ी अहमद ते FIR दाख़िल कराई आहे, पर जाबदार बासर आहिनि जेको गिरफ़्तार खां अॻु ज़मानत कराए छॾनि था ऐं 2 ॾींहं अॻु मुंहिंजे घर ते हथियारनि सां हमिलो कयो हो। असां वज़ीर आला सिंध SSP शहीद बेनज़ीर आबाद SHO काज़ी अहमद ऐं बिरादरी मौज़िन खे अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं मथे जाबदार खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।